साईं मोहतरम वसीम कासिम सदर साहब जिन जी अॼु 38 सालगिरह आहे, उन जूं असीं उनखे मुबारक ॾियूं था। उन सां गॾोगॾु साईं मोहतरम वसीम कासिम सदर साहब जिन असांखे हिकिड़ो किताबु ॾिनो आहे, किताबु लिखियो आहे। उन किताब जो नालो यादगिरियूं संभाले रखिजां, यादगिरियूं संभाले रखिजां, सियाणनि ॾाहनि जा कौल ॿोल। लेखक वसीम कासिम सदर हाला पुराणा। साईं मोहतरम वसीम कासिम जिन जी सालगिरह जे मौक़े ते तारीख़ 10 अक्टूबर 1984 हाला पुराणा में जनमु थियो। अखि खोली मोहम्मद कासिम सदर जे घर में इहो आहे वसीम कासिम सदर। अॼु ख़ैरनि सां 38 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। अॼु ख़ैरनि सां 38 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। मखदूम फज़ल हुसैन होटल नेशनल हाईवे हाला नवां। इहो आहे वसीम कासिम सदर। अल्लाह रब्बुल आलमीन करीम रहीम वॾी ॼमार ॾेसि। अल्लाह रब्बुल आलमीन करीम रहीम वॾी ॼमार ॾेसि। जुग जुग जिए असां जूं दुआऊं आहिनि खेसि। इहो आहे वसीम कासिम सदर। पंहिंजे हमअसरनि में निरालो तबियत जो आहे, पंहिंजे हमअसरनि में निरालो तबियत जो आहे। अनोखो जलतरंग वणंदड़ मोहींदड़ आहे। इहो आहे वसीम कासिम सदर। इश्क ऐं मोहबत चाह जा हिन काइनात जा बुनियादी अनसर आहिनि। इश्क ऐं मोहबत चाह जा हिन काइनात जा बुनियादी अनसर आहिनि। पंहिंजी ॾाट जा कई जलवा आया कया आहिनि। इहो आहे वसीम कासिम सदर। हिन जो मॉडलिंग सां तइल्लुक़ु रहियो, हिन जो मॉडलिंग सां तइल्लुक़ु रहियो। हिन तमामु घणो वणंदड़ ख़ूब कमु कयो। इहो आहे वसीम कासिम सदर। संदसि मुस्कुराहट लुभाईंदड़ मन मोहींदड़ महकाईंदड़ आहे। संदसि मुस्कुराहट लुभाईंदड़ मन मोहींदड़ महकाईंदड़ आहे। वसीम कासिम बहितरीन इंसानु आहे। इहो आहे वसीम कासिम सदर। इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ हिकु किताब बि लिखियो आहे। इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ हिकु किताब बि लिखियो आहे। किताब जो नालो यादगिरियूं संभाले रखिजां, सियाणनि ॾाहनि जा कौल ॿोल। लेखक वसीम कासिम सदर हाला पुराणा। इहो आहे वसीम कासिम सदर। जेके प्यार मोहबत सां वाइदा वफ़ा कनि, जेके प्यार मोहबत सां वाइदा वफ़ा कनि, दुख सुख में गॾु घारीनि, इहो आहे वसीम कासिम सदर। प्यार मोहबत सां ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु, प्यार मोहबत सां ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु, न्याज़ निवड़त ख़ुलूस सां मिलणु, इहो आहे वसीम कासिम सदर। प्यारो माण्हू, प्यारो माण्हू, दिलवारो माण्हू, प्यारो माण्हू, प्यारो माण्हू, दिलवारो माण्हू, इहो आहे वसीम कासिम सदर। साईं मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबाब हाला ऐं संगत पारां, साईं मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबाब हाला पारां ऐं संगत पारां साईं मोहतरम वसीम कासिम सदर साहब जिन खे किताब लिखण जूं ऐं 38 सालगिरह जूं मुबारकूं पेश करियूं था। साईं मोहतरम वसीम कासिम सदर साहब अव्हांखे किताब लिखण जूं ऐं 38 सालगिरह जूं लख लख मुबारक हुजनि।